अफ़गान तालिबान जी अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थियण बाबति दावा रद्द कई वई आहे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे रिपोर्ट में अफ़गान तालिबान जी दावा गैर मोतबर करार ॾिनी वई आहे। मेंबर मुल्कनि इतलाह न आहिनि त दहशतगर्द टोला अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त अल-क़ाइदा ऐं तालिबान विच में वेझा राब्ता आहिनि। TTP सभ खां वधीक ख़तरो आहे। सीनियर तालिबान TTP के पाकिस्तान से लाॻापन लाइ नुक़सानकार समझनि था, पर कुछ उन जी हिमायत कनि था। ख़बर सां शेयर कंदड़ अफ़गान तालिबान जी अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी इस्तेमालु थियण न बाबति दावा रद्द कई वई आहे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जी रिपोर्ट में अफ़गान तालिबान जी दावा गैर मोतबर करार ॾिनी वई आहे। मेंबर मुल्कनि इतलाह ॾिना आहिनि त दहशतगर्द टोला अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि। अल-क़ाइदा ऐं तालिबान विच में वेझा राब्ता आहिनि। TTP सभ खां वधीक ख़तरो आहे। रिपोर्ट में इहो चयो वियो आहे। सीनियर तालिबान TTP के पाकिस्तान सां लाॻापन लाइ नुक़सानकार समझनि था, पर कुछ उन जी हिमायत भी कनि था। ख़बर एक दफ़ो ॿीहर शामिल कयूं। अफ़गान तालिबान जी अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थियण बाबति दावा रद्द कई वई आहे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जी रिपोर्ट में अफ़गान तालिबान जी दावा गैर मोतबर करार ॾिनी वई आहे।